ओम शांति। तिथि मूल्य कार्यक्रम 21/7/2023 मीठा मीठा बाप प्रवचनचा मिठी मिठी भारत काची पंज तन मन धन सां भारत की पावन ठाहिण जी सर्विस करणी आहे। हिन भारत की माया रावण सां लिबरेट करणो असांखे। प्रश्न जो ॿार देही अभिमानी रहण जो पुरुषार्थ कंदा आहिनि उहो कीअं फिक्र सां छुटिजी वेंदा आहिनि। उत्तर आहे हिन पुराणे शरीर जो कर्म भोग जो घड़ी घड़ी भोगना जे रूप में ईंदो आहे। हिसाब किताब चुकतो करणु पवंदो आहे। हिन जी फिक्र सां उहो छुटिजी वेंदा आहिनि छोकी हुननि जी बुद्धि में रहंदो आहे हाणे त असांखे पुराणो हिसाब किताब चुकतो करे कर्माती ठाहिणो आहे। पोइ अॼुकल्ह जे लाइ कहिड़ी बि प्रकार जो रोग असां वटि न अची सघंदो आहे। बाबा अहिड़ी फर्स्ट क्लास नेचर केयर कराईंदो आहे जो बीमारी जो नामो निशान न रहंदो आहे। गीता ताही माता ताही पिता आहे। ओम शांति। ॿारनि गीत ॿुधियो। ॿार ॼाणंदा आहिनि असां पतित पावन माता पिता जे सम्मुख वेठा आहियूं। पतित भारत खे पावन ठाहिण लाइ श्रीमत ते हलूं था न। श्री तव्हां ॿार आहियो पंहिंजे परम पिता परमात्मा जी सर्विस। हाणे असां ॿार आहियूं। बाबा चवनि था की हाणे असां ॿार आहियूं पंहिंजे परम पिता परमात्मा जी सर्विस में आहियूं न। हाणे असां पतित भारत खे पावन ठाहियूं था न श्रीमत खे। बाप बि हिन ई सर्विस में आहे न। इहे त ॿार ॼाणंदा आहिनि बरोबर भारत पावन हुयो हाणे पतित थियो आहे। पावन दुनिया खे 5000 वर्ष थिया आहिनि। दुनिया हिन ॻाल्हियुनि खे कुझु बि न ॼाणदी आहे। हाणे तव्हां ॿार बाप जी श्रीमत ते हली तन मन धन सां भारत जी सेवा था करो न। भारत खे माया रावण जी जंजीरनि सां छुड़ाए ऐं राम राज्य स्थापन करो था न। इहे त तव्हां कंहिंखे बि सम्झाए सघंदा आहियो। असां पतित भारत खे पावन ठाहिण आया आहियूं त ज़रूर पवित्र ठहिणो पए। पहिरों खुदि पवित्रता ते ई झगड़ो हलंदो आहे न कोई तकलीफ़ थींदी आहे। उन्हनि जी आहे हिंसक लड़ाई तव्हांजी आहे लड़ाई रावण रूपी 5 विकारनि सां। तव्हां इहे बि ॼाणंदा आहियो कल्प कल्प असां श्रीमत ते हलंदा आहियूं। हिन समय सॼी दुनिया रावण जी मत ते हले थी। श्रीमत सां असां दैवी मत वारा श्रीमत ते हली करे असां दैवी मत वारा देवता ठहींदासीं न। हाणे तव्हां ब्राह्मण वर्ण जा आहियो न। तव्हां सॼी दुनिया खे पतित सां पावन ठाहींदा आहियो। बेहद जो बाप ईंदो आहे ॿारनि वटि। ॿार चवंदा आहिनि असां तन मन धन सां भारत खे वरी खां दैवी राज्य ठाहींदा आहियूं। छोजी सतयुग जे आदि में राजस्थान हुयो। असां पंहिंजो दैवी राज्य स्थापन कयो हुयो न। हाणे बि करूं था। जीअं बापू गांधी तन मन धन सां सेवा कई। जेल में वियो त तन जी सेवा थी न। मन बि हुननि में लॻल हुयो न। सेवा में मन बि लॻल हुयो। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो बाप आया आहिनि रावण सां लिबरेट करण असांखे। इहे बेहद जो बाप उहा भारत जो बापू जी हुयो। सभिनि जो न हुयो। वैसे बि बुजुर्ग खे बापू जी चईंदा आहिनि न। मेयर खे बि बापू जी चईंदा आहिनि। फादर त ॾाढा आहिनि। तव्हांजो फादर हिकु ई आहे ॿियो न कोई। बेहद जो बापू जी हिकु ई आहे न शिव बाबा। उहो भारत खे पावन ठाहिण जी सर्विस में हिन समय उपस्थित आहिनि। जरूर कोई शरीर में आया हूंदा साथ में मददगार बि हूंदा न। अकेलो त बाबा कुझु न करे सघे। असां शिव शक्ति सेना आहियूं। तव्हांखे सम्झाइण में ॾाढो सहज आहे। उन्हनि भारत खे स्वतंत्र कराइण लाइ केतिरो सहन कयो। अबलायूं बि जेल आदि में वयूं। जाती दुख पुरुषनि उठायो। हाणे हिते पोइ तव्हां माताउनि खे दुख ॾाढो सहन करणो पवंदो आहे विख जे कारण। तव्हां सम्झाए सघंदा आहियो भारत में बाप आयो आहे नई सृष्टि रचण त पहिरियों ब्राह्मण खपनि न। ब्राह्मण अर्थात पवित्र
खपनि। ब्रह्मा मुख वंशावली ब्रह्मण ही पोता ब्रह्मण ही पोइ असां दैवी अर्थात विष्णु जी वंशावली ठाहींदासीं न। इहा बुद्धि में असांजी रहणो खपे। बरोबर असां बाबा सां गॾु मददगार आहियूं। श्रीमती जो हज़ारों लाखों खे हलणो आहे। बापू खे बि वॾी सेना हुई न। उनमें बि कोई सुठा नामी ग्रामी हुया, कोई कहिड़ा हुया। हुन बापू जी फिरंगी अर्थात अंग्रेजनि खां असांखे छुड़ाई। हाणे तव्हां ॿारनि खे रावण दुश्मन सां छुड़ाइण लाइ बाबा श्रीमत था ॾियनि। जीअं उहे चईंदा आहिनि असां राम राज्य स्थापन कंदा आहियूं। तव्हांजी बुद्धि में आहे असां श्रीमत ते जीअं उहे चईंदा आहिनि असां स्वराज्य स्थापन कंदा। भारतवासी ख़ुदि जो राज्य स्थापन उहे चईंदा हुया। ईअं असांजी बुद्धि में आहे असां श्रीमत ते दैवी स्वराज्य स्थापना था करूं न। कदम कदम ते श्रीमत वठणी खपे बाबा खां। श्रीमत सां श्रेष्ठ ठहींदासीं न। हर हिक जो कर्म बंधन पंहिंजो आहे। कर्मातीत अवस्था खे पाइण लाइ अंत ताईं पुरुषार्थ करणो ई आहे। कर्मातीत अवस्था हाणे आई न आहे। अजन ॾाढो पुरुषार्थ करणो आहे। कर्मातीत अवस्था उहा जंहिंमें शरीर जो बि कोई दुख न हुजे। मतलब दुख हूंदो लेकिन महसूस न थींदी। पुराणे शरीर खे त अंत ताईं दुख थींदो ई। ईअं न कि सभु संपूर्ण थी चुकिया आहिनि। कर्म भोग किटू करणो आहे न। कर्मातीत अवस्था जेसि ताईं थिए तेसि ताईं माया जो तूफान कर्मनि जे हिसाब किताब जी भोगना हल्दी ईंदी आहे। उन्हनि खे फिक्र न करणो आहे। माया जा तूफान कर्मनि जो हिसाब किताब जी भोगना ईंदी से। असांखे कुझु फिक्र न करणो। असांखे सिर्फ़ु पंहिंजी बुद्धि जो बाबा सां जोड़े करे रखणो आहे। बाप खे यादि करणो आहे। बाप चईंदो ॿार देही अभिमानी ठहो। इहे अक्षर हाणे जा ई आहिनि जो ॻायल आहिनि। मनुष्य त कुझु ॼाणदा ई न आहिनि जो अर्थ छा आहे। हाणे तव्हां ॼाणदा आहियो सोल कॉन्शियस असां अकेला थी करे बाप खे यादि करे सघंदा आहियूं। हाणे सोल कॉन्शियस थियणो आहे न। पुरुषार्थ करणो आहे। मां आत्मा आहियां, बाप खे यादि कंदी आहियां। हाणे असांखे सोल कॉन्शियस थियणो आहे। पुरुषार्थ करणो आहे। मां आत्मा आहियां, बाप खे यादि कंदी आहियां। सर्वव्यापी थियण सां असां कंहिंखे यादि करूं। बाप सम्झाईंदा आहिनि शांति जे लाइ काथे वञणो न आहे। कर्म त करणो ई आहे न। अशरीरी थी करे रहणो आहे। असां आत्मा आहियूं। इहा ऑर्गन्स आहिनि। आत्मा जो त स्वगरम आहे ई शांत। असां बाजू नथा वॼायूं। उहे सन्यासी आदि त हथी योग कंदा आहिनि, प्राणायाम चढ़ाईंदा आहिनि, पोइ अभ्यास कंदा आहिनि, खटे में वञी करे अनेक प्रयत्न कंदा आहिनि। हिते हथी योग जी कोई ॻाल्हि कोन्हे। सिर्फ़ु नॉलेज खे सम्झणो आहे। हिते नॉलेज खे सम्झणो आहे, ख़ुदि पावन ठाहिणो आहे ऐं पूरे भारत खे पावन ठाहिणो आहे। ख़ासि भारत आम पूरी दुनिया। गॉड फादर जी नॉलेज खे कोई ॼाणंदो न आहे। या त चई सघंदा आहिनि गॉड फादर त सर्वव्यापी आहे। इनखे चइबो आहे मिथ्या ज्ञान। तव्हां हाणे फादर खे ॼाणंदा आहियो। सभिनि जो फादर उहो हिकु ई आहे। उहो ई अची करे सृष्टि खे पतजन खां पावन ठाहींदा आहिनि। तव्हां बाप जा सां गॾु मददगार आहियो न। पतत खां पावन ठही पोइ पावन दुनिया में हलंदासीं न। हुते पावन दैवी राज्य हलंदो आहे न। पावन दुनिया जे लाइ तव्हां राज्य सिखो था न। पोइ टीचर ठही तव्हांखे सृष्टि चक्र जो ज्ञान ॾींदा आहिनि बाबा। हाणे तव्हां बाप सां गॾु मददगार आहियो। पतत खां पावन ठही पोइ पावन दुनिया में हलंदासीं असां। हुते पावन दैवी राज्य हलंदो आहे न। पावन दुनिया जे लाइ तव्हां राजयोग असां सिखूं था न। पोइ टीचर ठही तव्हांखे सृष्टि चक्र जो ज्ञान बि बाबा असांखे ॾींदा आहिनि। जिसां तो सुदर्शन चक्रधारी ठही चक्रवर्ती महाराजा महारानी ठहींदासीं। गृहस्थ व्यवहार में रहंदे हुए हिन अवस्था खे जमाइणो आहे।
तव्हांखे केतिरो सहन करणो पवंदो आहे न, मार खाईंदा आहियो। हिन यज्ञ में असुरनि जा केतिरा विघ्न पवंदा आहिनि, अबलाउनि ते अत्याचार थींदा आहिनि विकारनि जे कारण। कांग्रेस जी हुन जेल में वेंदा हुया त बि कंस जरासंधी जी जेल में बंदिजी वेंदा हुया न। कि कांग्रेस जी हुन जेल में वेंदा हुया त पोइ कंस जरासंधी जी जेल में बांग थींदी हुई न, ॾाढो सहन करणो पवंदो हुयो। पावन ठहिण में मेजोरिटी तव्हांजी आहे। हा कोई कमज़ोर पुरुष माण्हू हूंदा आहिनि, त पोइ स्त्री खे सहन करणो पवंदो आहे। न त भारतवासियुनि जो क़ाइदो आहे 60 वर्ष खां पोइ वानप्रस्थ अवस्था खे धारण करणो पवंदो आहे। पोइ गृहस्थी खे छॾी चाबी ॿारनि खे ॾिबी आहे कि संभालंदा रहो। सपोज ॿार सुठी रीति संभालंदा आहिनि, बाप सेवा करे वॾो ठाहींदो आहे, पोइ ॿारनि जो फर्ज़ हूंदो आहे संभालणु। चईंदा आहिनि तव्हां सत्संग आदि करो, असां संभाल कंदा रहंदासीं। अॼुकल्ह जा ॿार बि दुश्मन ठही वेंदा आहिनि। तव्हां ॿारनि जी युद्ध आहे माया रावण सां गॾु, उन्हनि फिरंगी सां लिबरेट करायो, गांधी जी मत सां उन्हनि फिरंगियुनि सां लिबरेट करायो न। तव्हां ते माया रावण 2500 वर्ष राज्य कयूं। इहा माया ॾाढी बलवान आहे। उन्हनि खे त लिबरेट करण में 40-50 वर्ष लॻिया। भारत खे महिनत लॻंदी आहे न। हिते बि असां श्रीमत ते गीत पाईंदा आहियूं, रावण असांजो ॾाढो वॾो पुराणो दुश्मन आहे न। तव्हांखे गोली मारदी आहे माया दुश्मन। काम जो सभिनि खां वॾो बॉम्ब आहे। माया सां ॾाढो ख़बरदार रहणो आहे। बाबा चवंदा आहिनि जेतिरो तव्हां यादि कंदव ओतिरो ख़ुशी जो पारो चढ़ंदो न। तव्हां ॼाणंदा असां ईश्वर जी औलाद थिया आहियूं। श्रीमत सां स्वराज्य स्थापन कंदा आहियूं 21 जन्मनि जे लाइ। कांग्रेस स्वराज्य वधो अल्पकाल जे लाइ, उहो कोई स्वराज्य न आहे, ॿियो ई मुसीबत थी वई आहे। परंतु इहे त तव्हां ॼाणंदा आहियो मृत कृष्ण जे समान राज्य मिलियल आहे न। कांग्रेस कीअं ठही, इहे कोई गीता भागवत में न आहे। हाणे तव्हां सम्झंदा आहियो उन्हनि खे त कुझु न मिलियो, करे MP आदि ठहिया, सो बि अल्पकाल क्षणभंगुर। हाणे त सभु दुखी आहिनि। असां स्वर्ग जी स्थापना था करूं न। ड्रामा में विजय त असांजी नूंद लाना भई MP आदि बि ठहींदा, प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट बि ठहींदा, त बि दुख जी दुनिया खे संभालण लाइ हिकु तरीक़े सां बोझ जी सीट ते विहनि था न, काटन जी सीट ते विहनि था, हुनमें बि ख़ुशि था थी वञनि। ऐं असांखे त बाबा दुनिया ई सुख जी ठाहे ॾेई करे पोइ राज्य भाग्य बि ॾींदो, राज्य बि कंदासीं त सुख शांति वारी दुनिया में। असां स्वर्ग जी स्थापना था करूं न। ड्रामा में विजय त असांजी आहे न। तव्हां राज्य सुख था ॼाणंदा असां सूर्यवंशी ठहींदासीं। बाबा पुछंदा आहिनि तव्हां सूर्यवंशी ठहिण लाइ पुरुषारथ कंदा आहियो या चंद्रवंशी ठहिण लाइ? त चवंदा आहिनि असां सूर्यवंशी जो पुरुषारथ था करूं। मम्मा बाबा चइण वारा त ज़रूर सूर्यवंशी ठहींदा न। इनखे चइबो आहे फॉलो फादर ऐं मदर। मातृका आहे न कि सूर्यवंशी महाराजा महारानी ठहींदा। मम्मा बाबा सूर्यवंशी महाराजा महारानी ठहींदा त असां बि हुननि जी गद्दी ते वेही करे महाराजा महारानी ठहींदासीं। इहे त सभिनि खे 100% निश्चय आहे कि मम्मा बाबा त ठहींदा। मातृका ॿारनि खे चवंदा आहिनि तव्हांखे बि पुरुषारथ करे तख्त नशीन ठहिणो खपे, पुरुषारथ करे फॉलो करणो खपे। कोई शुभ चईंदो आहे त चवंदा आहिनि अच्छा तव्हांजे मुख में गुलाब, अरे सूर्यवंशी ठहिण कोई घटि ॻाल्हि थोड़ी आहे। केतिरा हीरे जवाहरातनि सां सजे हुए महल हूंदा,
केतिरा ऊच पद न वीचार करणो वुसण सां रोमांच खड़ा थी वेंदा। बाबा असांखे केतिरो ऊच था ठाहिनि। असां त कुझु बि न ॼाणंदा हुयासीं, गावड़े जा छोरा हुयासीं न, गावड़े जा छोरा कोई कृष्ण न हुयो। हिते गांव वारा केतिरा आया आहिनि, ग़रीबनि जो ई सौभाग्य आहिनि, साहूकारनि जो त हृदय विधिवरण थींदो आहे। बाप चवंदा आहिनि मां त ग़रीब निवाज आहियां, बाबा चवंदा आहिनि मां त ग़रीब निवाज आहियां। ॾिसंदो आहे केरु केरु ईंदो आहे वक़्तु वठण, त कोई बि मिले त असां भारत जी सेवा में आहियूं, तन मन धन सां भारत खे स्वर्ग ठाहिण जी सेवा कंदा आहियूं। त कोई बि इनकम टैक्स वारो ऑफिसर हूंदो त तव्हांखे झटि माफ़ करे छॾंदो। युक्ति सां ॻाल्हाइणो आहे बाबा जी यादि में। इहे बि जो बाबा जो पक्को ॿार हूंदो उहो चईंदो उन्हनि खे मदद मिलंदी आहे। हिन गवर्नमेंट वटि ॾाढा पैसा बर्बाद थींदा आहिनि, तव्हांजा पैसा त भारत खे आबाद कंदा आहिनि। केतिरो फ़र्क़ु आहे न, कंहिंखे बि सम्झायो त उहो चकित थी वञे, ओ इहे त ॾाढी भारी सर्विस करण वारा आहिनि, अहिड़ी सर्विस करो, ॾाढो ॾाढो मिठो ठहिणो आहे न। सचे साहिब ते सचे साहिब सां असांखे सचो थी करे रहणो, असांखे सचे साहिब बाबा सां सचो थी करे रहणो आहे न। सचे साहिब खे यादि बि करणो आहे। अगरि सत्संग जो मालिक थियणो आहे त सचे बाबा खे निरंतर यादि करण जो अभ्यास करो। सिमर सिमर सुख पाओ, ईअं ॿियो कोई न जंहिंजे कल कलेश मिटी वञे। बाबा खे यादि कंदासीं त ई कल कलेश मिटंदा, बाक़ी ईअं ॿिए कंहिंखे बि यादि कंदासीं त कल कलेश न मिटंदा। ईअं ॿियो कोई न आहे जंहिंखे कल कलेश मिटी वञनि जंहिंजा। ऐं हाणे बि न दुनिया में बि ॾिसो अहिड़ो कोई माण्हू आहे जंहिंजा कल कलेश मिटल आहिनि। कुझु न कुझु बीमारी आदि थींदी आहे, चाहे वॾा वॾा विद्वान पंडित छो न आहिनि त बि उन्हनि खे कुझु न कुझु बीमारी आदि थींदी आहे। बाबा चवंदा हुते असांखे कुझु बि न थींदो। बाप अहिड़ो नेचर केयर करे ॾींदो आहे जो असां कॾहिं रोगी न ठहींदा आहियूं, 21 जन्म तां निरोगी ठही वेंदा। त केतिरो नशो रहणो खपे न। फ़र्क़ु सम्झायो पांडव कौरव छा करत पियो, हुन बापू जी छा कई, सभिनि खे फ़र्क़ु ॿुधायो, हुन बापू जी छा कई या बेहद जो बापू जी छा कंदो आहे। बाप तव्हांखे रावण जी जंजीरनि सां छुड़ाईंदा आहिनि, हुन बाप खे यादि करण सां संजा विक्रम विनाश थींदा आहिनि। वो बाप बि आहे, असांजो टीचर बि आहे, सतगुरु बि आहे न। जन जन्मांतर जा पाप सिर ते आहिनि, उन्हनि सां पावन ठाहिण जो उपाय हिकु बाप ई ॾींदा आहिनि। उहो पाणी जी गंगा कंहिंखे पावन न ठाहे सघंदी आहे। ये बाप जी यादि असांखे पावन ठाहींदी आहे न। ईअं न की नेष्ठा ते विहऊं, हा विहण बि सुठो आहे, हिक ॿिए जे बल सां वेही रहंदा आहिनि, परंतु बाबा चवंदा आहिनि कीअं बि वियो, यादि त हलदे फिरदे कार्य कंदे करणो आहे न। हुन स्कूल जे टीचर पढ़ाईंदा आहिनि त स्टूडेंट खे टीचर खे ज़रूरु यादि करणो खपे। ॿारनि जी बुद्धि में इहो वेही वञणो खपे कि असांखे बाबा था पढ़ाइनि। ईअं कोई न जो बाप टीचर खे यादि न कंदो हुजे। तव्हां त ॼाणंदा आहियो हाणे असांखे वापसि वञिणो आहे त असांखे सतगुरु जे संबंध सां बि बाबा खे यादि करणो आहे। तव्हां वंडरफुल ॻाल्हियूं ॿुधंदा आहियो, उहो असांजो बाप बि आहे, टीचर बि आहे, साथ वठी वञण वारो सतगुरु बि आहे। सत बाप, सत टीचर, सत गुरु, सत जो संग ई तारदो आहे न, असां मुक्ति जीवन मुक्ति में वठी हलंदो आहे। सत जो संग ई असांखे तारदो आहे। श्री लक्ष्मी श्री नारायण जहिड़ो ठाहींदो आहे न।
वापस वञनि हिन पुराणी दुनिया सां हाणे सभिनि खे वापसि वञिणो पोइ अचिणो आहे नई दुनिया में असां राज्य कंदासीं। तव्हांजी इहा रेस आहे न बेहद जी गोड़ दौड़ आहे न सभु चईंदा आहिनि असां पहिरियों पहुचूं त यादि करिणो पए स्टूडेंट खे दौड़ाइबो आहे न जेतिरो पुरुषारत कंदा ओतिरो विजय माला में पिरोइजी जेतिरो जास्ती बाबा खे यादि कंदासीं विजय माला में अचण जे लाइ घड़ी घड़ी खुद खे स्टॉप करो। हाणे असां कर्म क्षेत्र ते कर्म था करूं शरीर खे यूज़ करे मुख सां ॻाल्हायूं था हाणे स्टॉप ॾींदी त जॾहिं असांजो इहो अभ्यास पक्को थी वेंदो न तॾहिं असां पहिरियों बाबा वटि मथे पहुची वेंदासीं विजय माला में पिरोइजी वेंदासीं। अच्छा माता पिता बाप दादा जो मिठी मिठी सिखियल जे ॿारनि प्रति दिल व जान सिक व प्रेम सां यादि पिया स्वीकार तव्हां ॿार ॾाढा प्यारा ठहींदा आहियो। हम तो पूज्य देवी देवता हुयासीं पोइ असां पूज्य 2 कलाक घटि क्षत्रिय चंद्रवंशी ठहींदा सूर्यवंशी ठहींदा पोइ असां ई सभु सूर्यवंशी ठहींदासीं पोइ असां ई 2 कलाक घटि थी करे चंद्रवंशी ठहींदासीं पोइ असां पुजारी वैश्यवंशी ठहींदासीं पोइ शूद्रवंशी ठहींदासीं। हाणे असां वरी खां पुजारी खां पूज्य ठहूं था श्रीमत ते बाबा जी चक्र बुद्धि में फिरणो खपे। अच्छा रूहानी बाप जी रूहानी ॿारनि खे नमस्ते असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। ध्यान जे लाइ मुख्य साथ भारत खे आबाद करण में पंहिंजो तन मन धन सभु सफल करणो ॾाढो मिठो अथई सेवा करणी आहे सतखंड स्थापन करण लाइ सच्चे बाप सां सचो रहणो। ॿियो आहे विजय माला में पिरोइण लाइ यादि जी रेस करणी आहे हलदे फिरदे कार्य कंदे बाप टीचर सतगुरु खे यादि करणु। विजय माला में पिरोइण लाइ असांखे यादि जी रेस करणी आहे हलदे फिरदे कार्य कंदे बाप टीचर सतगुरु खे यादि करणो। वरदान आहे त्याग और तपस्या जे सहयोग सां सेवा में सफलता प्राप्त करण वारा निरंतर तपस्वी मूर्त है। सेवादारी अर्थात त्याग और तपस्वी मूर्त त्याग और तपस्या ॿई सहयोग इन्हीं जे सहयोग सां सेवा में सदा सफलता मिलती है। त्याग आहे हिकु बाप ॿियो न कोई निरंतर तपस्या कंदा रहो त असांजो सेवा स्थान तपस्या कुंड ठही वेंदो। अहिड़ो तपस्या कुंड ठाहियो जो परवाना आपे मनसा सेवा सां शक्तिशाली आत्मायूं प्रत्यक्ष थींदियूं आहिनि। हाणे मनसा द्वारा धरणी खे परिवर्तन करो इहा ई विधि आहे वृद्धि करण की हेॾी सारी आत्माउनि खे मां पर्सनली त असां ज्ञान ॾेई सघंदासीं वञी करे त छा करिणो आहे मनसा द्वारा असांखे धरणी परिवर्तन करण इहे ई वृद्धि करण जो साधन आहे। छा स्लोगन आहे नम्रता धैर्यता जी शक्ति सां क्रोध अग्नि खे शांत ठाहे छॾियो। असांखे नम्रता ऐं धैर्यता हूंदी त क्रोध अग्नि आपे ई शांत थी वेंदी। छा ओम शांति बाबा खे यादि करो